छा करोना सिर्फ़ तालीमी इदारनि में अची पहुती आहे। असांजी हुकूमत की अपील आहे, महिरबानी करे तालीमी सिंध हुकूमत पारां कोरोना जो सबब ॼाणाए तालीमी इदारा बंद करण खिलाफ पीरगोठ में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे 2 किलोमीटरनि ताईं रैली कढी वई। रैली शहर के मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी प्रेस क्लब पीर जो ॻोठ ताईं पहुती। रैलीअ जे अॻुवाणी अरशद ख़ासकेली अज़ीज़ महर सरजील घुमरू अज़हर घुमरू ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाज करण जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। उन मौक़े ते शागिर्दनि उस्तादनि ऐं वालिदीन सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंध हुकूमत कोरोना जो सबब ॼाणाए तालीमी इदारा बंदि करे हथ सां तालीम तबाह करे रही आहे। हींअर शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोलिया वञनि। रिपोर्ट वसीम घुमरू पीर जो ॻोठ।